प्रेरितन जा कम अध्याय 24। राज्यपाल फेलिक्स जे साम्हूं पौलुस। 5 ॾींहंनि खां पोइ हननया महायाजक कुझु मुख्य यहूदी अॻुवनि ऐं तिरतुलुस नाले जे हिक वकील खे पाण सां गॾु यरूशलेम शहर खां कैसरिया शहर जी तरफ़ वठी आयो। उन्हनि पौलुस जे ख़िलाफ़ राज्यपाल फेलिक्स जे साम्हूं पंहिंजी ॻाल्हियुनि खे रखियो। जॾहिं पौलुस खे राज्यपाल फेलिक्स जे साम्हूं पेश कयो वियो त तिरतुलुस पौलुस ते इल्ज़ाम हणंदे ईअं चवणु लॻो, हे माननीय राज्यपाल फेलिक्स, तुंहिंजे ॻाल्हियुनि खे ॾिसण जी दूरदृष्टिअ जे करे ई असांजा ॾींहं शांतीअ में था गुज़रनि ऐं उन जे द्वारा ई इन जातीअ जी ॾाढी ई तरक़ी बि थी आहे। तुंहिंजे शासन में हर हंधि ऐं हर तरीक़े सां जेको कुझु बि थियो आहे उन जे प्रति असां सभु हमेशा शुक्रगुज़ार रहंदासीं। मां तुंहिंजो वधीक समय नथो खणणु चाहियां, बसि एतिरी विनती आहे कि तूं असांजी कुझु ॻाल्हियुनि खे थोरे में ॿुधी वठ। हे पौलुस हिकु ख़तरनाक महामारीअ वांगुरु आहे जंहिं जगत जे सभिनीनि यहूदियुनि जे विच में फ़साद पैदा करे छॾियो अथई ऐं इहो नासरी नाले जे हिकु ग़लति पंथ जो नेता आहे। इन माण्हूअ मंदर खे अशुद्ध करण जी कोशिश बि कई, पर असां हिन खे पकड़े छॾियो। असां हिन खे पंहिंजी व्यवस्था जे मुताबिक़ सजा ॾियण जी कोशिश कई, पर सेनापति लुसियास ज़बरदस्ती अची करे हिन खे असांजे हथनि मां छॾाए छॾियईं ऐं असांखे तुंहिंजे साम्हूं सभिनीनि ॻाल्हियुनि खे रखण जी आज्ञा ॾिनई। जंहिं ॻाल्हियुनि जो असां इन जे मथां इल्ज़ाम हणी रहिया आहियूं उन खे तूं पाण ई जांच पड़ताल करे ॼाणे सघंदो आहीं। इन ते यहूदियुनि बि उन जो साथ ॾेई करे चयो, बिल्कुलु सही, इहे सभु ॻाल्हियूं ईअं ई आहिनि। पौलुस जो पंहिंजो बचाव पक्ष रखणु। पोइ जॾहिं राज्यपाल फेलिक्स पौलुस खे ॻाल्हाइण जो इशारो कयईं त पौलुस ईअं चयईं, छोकी मूंखे ख़बर आहे कि तूं ॾाढनि ई सालनि खां इन क्षेत्र जे माण्हुनि जो न्याय करे रहियो आहीं। इन करे मां ॾाढे आनंद सां पंहिंजो बचाव पक्ष तुंहिंजे साम्हूं रखां थो। तूं पाण ई इन ॻाल्हि जी जांच करे सघंदो आहीं कि लॻभॻि 12 ॾींहं पहिरियों ई मां आराधना करण जे मक़सद सां यरूशलेम शहर में वियो हुउमि। इन्हनि मूंखे न मंदर में, न प्रार्थना घर में ऐं न ई शहर में कंहिंसां बहस कंदे ॾिठो आहे ऐं न ई उन्हनि मूंखे भीड़ खे भड़काईंदे ॾिठो आहे। एतिरो ई न, पर जिन ॻाल्हियुनि खे खणी करे हे मुंहिंजे मथां इल्ज़ाम हणी रहिया आहिनि उन ॻाल्हियुनि जो कोई सबूत बि तुंहिंजे साम्हूं पेश न करे सघंदा आहिनि। पर मां तुंहिंजे साम्हूं इन ॻाल्हि खे मञी थो वठां कि जंहिं पंथ खे हे ग़लति चई रहिया आहिनि उन जे मुताबिक़ ई मां पंहिंजे अबनि ॾाॾनि जे परमेश्वर जी सेवा कंदो आहियां ऐं जेके ॻाल्हियूं मूसा जे नियमनि ऐं भविष्यवक्ताउनि जे किताबुनि में लिखियल आहिनि उन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि ते मां विश्वास कंदो आहियां। मूंखे परमेश्वर ते उहा ई आशा आहे जीअं इन्हनि खे आहे कि धर्मी ऐं अधर्मी ॿिन्हिनि जो मौत मां जी उथणु आहे। सो इन करे मां हमेशा कड़ी कोशिश कंदो आहियां कि परमेश्वर जे साम्हूं ऐं माण्हुनि जे साम्हूं मुंहिंजो विवेक हमेशा निर्दोष रहे। ॾाढे सालनि खां पोइ मां यरूशलेम में पंहिंजी जातीअ जे उन माण्हुनि खे दान पहुचाइण आयो हुउमि जेके ग़रीब आहिनि ऐं मंदर में बलिदान चढ़ाइण आयो हुउमि। उन ई वक़्तु इन्हनि मूंखे मंदर में पातो। उते मां शुद्ध थियण जी रीति रिवाज खे पूरो करे रहियो हुउमि। उते न काई भीड़ हुई ऐं न ई कोई गोड़ हुयो, पर हा, आसिया जा कुझु यहूदी उते मौजूदु हुया। अगरि उन्हनि खे कुझु मुंहिंजे ख़िलाफ़ शिकायत हुजे हा त उहे ज़रूरु तुंहिंजे साम्हूं अची मुंहिंजे मथां इल्ज़ाम हणनि हा ऐं उहो सही बि हुजे हा, या भले इहे पाण ई ॿुधाइनि कि जॾहिं मां महासभा जे साम्हूं बीठो हुउमि त उन्हनि मुंहिंजे अंदरि कहिड़ो गुनाह पातो सवाइ हिकु इन ॻाल्हि खे छॾे करे जेकी मां उन्हनि जे विच में बीह करे पुकारे करे चई हुई। मुअलनि जे जी उथण जे बारे में अॼु मुंहिंजे मथां तव्हांजे साम्हूं मुंहिंजो न्याय थी रहियो आहे। राज्यपाल फेलिक्स खे इन पंथ जे बारे में ॾाढो कुझु ख़बर हुई, सो उन इहो चई करे सुनवाईअ खे टारे छॾियईं ऐं उन्हनि यहूदियुनि धर्मगुरुनि खे चयईं कि जॾहिं सेनापति लुसियास ईंदो त मां तव्हांजी ॻाल्हि जो फ़ैसिलो कंदुमि। उन खां पोइ फेलिक्स सूबेदार खे इहा आज्ञा ॾिनई, पौलुस जी पहिरेदारी त कजो, पर ॾाढी सख़्ताईअ सां न, ऐं अगरि उन जे दोस्तनि मां कंहिंखे बि उन जी सेवा करणी हुजे त उन खे न रोकजो। फेलिक्स ऐं दुर्सिल्ला जे साम्हूं पौलुस। कुझु ॾींहंनि खां पोइ फेलिक्स पंहिंजी ज़ाल दुर्सिल्ला खे, जेकी यहूदी जातीअ जी हुई, पाण सां गॾु वठी आयो ऐं पौलुस खे घुराए करे उन जो यीशू मसीह जे मथां विश्वास करण जे बारे में ॿुधणु लॻो। जॾहिं पौलुस धार्मिकता, आत्मसंयम ऐं अचण वारे न्याय जे ॾींहं जे बारे में चर्चा करणु लॻो त फेलिक्स ॾकी करे उन खे ईअं चयईं, हाणे त तूं वञ, पर मौक़ो मिलंदे ई मां तोखे वापसि सॾु कंदुमि।
उनखे पौलुस खां कुझु रिश्वत मिलण जी बि आशा हुई। तंहिं करे उहो हड़ी घड़ी पौलुस खे घुराए करे संदसि सां ॻाल्हाईंदो रहियो। पर जॾहिं 2 साल गुज़री विया त राज्यपाल फेलिक्स जी जॻह ते पुरकियुस फेस्तुस आयो ऐं फेलिक्स यहूदी माण्हुनि खे ख़ुशि करण जी इच्छा सां पौलुस खे जेल में ई छॾी वियो।